जिस्कम तालुके सोबुदेरो जे उहिदेदारनि करम सामचो, हाकिम मंगी, वकार कोरी, शफ़ीक खोखर, आमिर चन्ना ऐं ॿियनि वॾी तइदाद में प्रेस क्लब सोबुदेरो लॻ वेगन स्टाफ लाड़काणो जी चौवाटे ते निचण उस में क़ौमी कारकुननि खे खंबे गुम करण ख़िलाफ़ एहतिजाजी कैंप क़ाइमु कई ऐं पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करायो। उन मौक़े ते डॉक्टर नज़ीर खोखर सहाफ़ियुनि खे ॿुधायो त ज़िले खैपुर जा सदाम शर, अयाज़ लतीफ़ शर, अयूब कांधड़ो, अजब तुनियो, सजाद मंगनेजो, राशिद सोलंकी समेत 60 खां वधीक क़ौमी कारकुननि खे खंबे गुम कयो वियो आहे, जिन जा वारिस पंहिंजनि जिगरनि जे टुकरनि जी आज़ादीअ लाइ राहूं तकी रहिया आहिनि। हुननि चयो त अगरि क़ौमी कारकुननि मथां को केस आहे त उन्हनि खे अदालतनि में पेश कयो वञे। हुननि चयो त जेसिताईं खंबे गुम कयल क़ौमी कारकुन आज़ादु न कया वेंदा तेसिताईं एहतिजाज जारी रहंदो ऐं पूरी सिंध जे शहरनि में एहतिजाजी कैंपूं लॻाए सख़्त एहतिजाज कया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।